नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट ज़िले ज़कात ऐं उशरत कमेटी कश्मीर एक्ट कंदकोट पारां चोथों भेरो ग़रीब ऐं बेपोच 30 नियाणियुनि जूं इज्तिमाही शादियूं कयूं वयूं। तक़रीब में PPMN एहसान रहमान मज़ारी, डिप्टी कमिश्नर कश्मीर एक्ट कंदकोट मनवर अली मिठाणी, PP ज़िले सदर गुल मोहम्मद जाखरानी, ज़कात उशरत कमेटी चेयरमैन सिंध रिटायर जस्टिस गुलाम सरवर कोराई, ज़िले जे सियासी समाजी अॻुवान, बार काउंसिल जे नुमाइंदनि ऐं वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब जी शुरुआत हमद ऐं नात सां कई वई, जंहिंखां बाद आयल मौजूद महिमान खे ज़िले चेयरमैन आगा समशदीन पठान पारां आजियाणो ॾींदे सिंध जी सकाफ़त अजरक तोहफ़े तौर पेश कई वई। इन मौक़े ते तक़रीब सां ख़िताब कंदे चयो आहे त पाकिस्तान जे वॾनि शहरनि में अहिड़ियूं तक़रीबूं कोठायूं वञनि, गरीब बेपोच माण्हुनि जी ख़िदमत करण सां दिली सुकून मिलंदो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।